सिजावल मां खे ख़बर ॾींदा हलूं शीतलदास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल में सख़्तो गर्मी वापडा एसटीअ जूं मन मस्तियूं सिटी सिजावल जा 10 खां वधीक ट्रांसफार्मर बंदि शहरी आज़ार में वापडा एसटीओ सिजावल सियासी शख़्सियत जी वंगारवंदे सिजावल सिटीअ जा 10 खां वधीक ट्रांसफार्मर हथरादू बंदि करे छॾिया आहिनि। बिजली बंदि हुजण करे शहरी सख़्त परेशानीअ में मुब्तला आहिनि। शहरनि जो चवणु आहे त शदीद गर्मी सबबि माण्हुनि जा साह बूसाट ॾियण लॻा आहिनि। इस्पताल में मरीज़ बेहाल, घरनि ऐं मस्जिदनि अंदरि पाणी ख़तम थी चुको आहे। 1 महीनो गुज़रण ताईं चूंडियल नुमाइंदनि जे कननि ते कप ऐं अखियुनि में पटियूं ॿधल आहिनि। उन्हनि चयो त शहरनि जो ॾोह इहो आहे त हुननि मज़हबी जमायत जे बीठल काउंसलरनि खे वोट ॾेई कामयाबु कयो। उन ॾोह जी सज़ा में शहरनि जी बिजली ऐं पाणी बंदि कयो वियो आहे। सिजावल जे शहरुनि सूबाई वज़ीर जेल खातो ऐं वर्क्स एंड सर्विस हाजी अली हसन ज़रदारी खां मुतालबो कयो त सिजावल जे शहरुनि जी परघोर लधी वञे ऐं वापडा एसटीओ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।